चवंदा आहिनि त ऑफिसर खे पटेवाला ई खणंदा आहिनि। दोस्तो बस स्टैंड ते रश हुई। बस आई त जाइ वालारण हिकिड़ो पटेवालो विदाहूं कंदो माण्हुनि खे पासा हणंदो मथे चढ़ी आयो। परे बाबा परे, साहब चढ़ंदो, साहब अॻियां वेहंदो। संदसि उन ये गोड़ सबबु घणा माण्हू दहलजी हटी विया। पटेवाले अॻियां सीट अची वालारी। 17 ग्रेड जो हिकु इंजीनियर अॻु ई उन सीट ते वेठो हो। साहब बि भर में अची वेठो त अॻु वेठल इंजीनियर ॾाढो मोहतात थी वियो। बस जॾहिं अॻे शहर पहुती त घोरड़िया मथे चढ़ी आया। भर वारे साहब पकोड़नि वारे खां रड़ करे रुपए जा पकोड़ा वरता ऐं रूमाल में ॿधल मानी कढी खाइण लॻो। उन खां अॻे स्टॉप ते बस बीठी त तकड़ में लही हथ धोई पाणीअ जो गिलास अध गीदो चाढ़े वरी अची सीट ते वेठो त संदसि इन ई अमल ते संदसि साहिबीअ वारो रोब इंजीनियर जे दिमाग़ मां निकिरी चुको हो। यकदम खांइसि पुछाईं त साईं तव्हांखे कहिड़ी सर्विस आहे? चईं अदा मां मुख्तियार कार साहब जी ऑफिस में हेड मुंशी आहियां। हू इंजीनियर दिल में चवण लॻो त बिल्कुलु सही, ऑफिसर खे पटेवाला ई खणंदा आहिनि, पीर खे ख़लीफ़ा ई खणंदा आहिनि ऐं सियासतदान खे उन जा वाठा ई खणंदा आहिनि। दोस्तो इन बारे में अवां छा था चओ कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूर कजो। पेज खे फॉलो नाहे कयो त पेज फॉलो कयो ऐं दोस्तनि खे मेंशन कजो।